छाबा छो परेशान है खैदा है ना बाबा वो थेलो कोनो यो जे में 2 लाख रुपया रखिया वो हाणे लभे कोन थो। सुकून सां ॻोल्ह थेलो खणंदो केरु? सुकून सां छा ॻोल्हियां सुई सघो त न आहे जो मूंखे नज़र न अचे। बाक़ी खिदा वियो पाण दवा वठण हलियासीं जेको घर में विसरी वियो मूंखे त लॻे थो केरु खणी विया। अम्मा हिकु त असांजे घर में शेर ईंदो आहे ॿियो साबा जा पुट थी सघे थो शेर खणी वञी घर रखियो हुजे। अम्मा राणी उते त शेर खां पुछी अचो। मूंखे लॻे थो त इहो कमु साबा जे पुटनि जो आहे। कोई त साबा जे पुटनि खां रहमान पाण ई पुछंदो पुट। हाँ बाबा मुझे भी दिल चेती त नज़ीरा ही ज़ेबू न थी अचा। इंसान जी हयाती अलाई केतरी। 2 मिनट था बेकार 2 मिनट असां भी नड़के ॾिसूं था। मोटरसाइकिल मोटरसाइकिल आने दी दादी लगे तो कितनी की ताड़ी उठा कटर दे अतरो पेट को फाटे। अरे मां मोटरसाइकिल तवा जे कन्नन मां कढंदस वठो ने। सुनो चाचे नवाब खान जी रोज रोज हालत खराब थी कॾहिं भी कुछ भी थी सके। वरी छा थियो आहे? चाचे नवाब खान पुलिस जी मदद सां सोबत फ़कीर लाइ केतिरा माण्हू मराया। जवाब में लाल खान ऐं शाहू सुमर खे मारियो ऐं मीरमोहन भॼी जान बचाई। ओए इन मामले में तू छा थो करे सकी मां छा थी करे सघां? छो मां तू पंहिंजे पीउ खे फोन करे समझाए नथी सघीं? चाची मुंहिंजे हुते ॿुधण वारो केरु आहे? जेकॾहिं बाबा मुंहिंजी ॻाल्हि मञे हा त फराज़ सां एॾा जहिड़ा ई न थियनि हा। मुंहिंजो पीउ बि त साॻी ॻाल्हि आहे छा कजे? फराज़ असां ॿई कुझु नथा करे सघूं बस चुप करे वेही वॾनि जी मदद जो इंतज़ार करणो पवंदो। सोनू असां केतिरो बि इन झेड़नि खां परते रहूं पोइ बि इन झेड़े जी बाहि खां पंहिंजे पाण खे बचाए नथा सघूं। फराज़ असां सचा आहियूं ऐं यकीन रख त सचे कॾहिं ज़रूर सुरखुरो थींदो। साबान जे सिर मथो सदको वञी थेलो खणी खणी त मुंहिंजी बाह ई सुकी पई आ। अबा खुश त आहीं न? हाँ मासी शुक्र आहे। तू ॿुधाए खुश त आहीं न? अबा रहमान मां त दुख सुख में खुश हूंदी आहियां तूं ॾे ख़बर राणी धीअ त ठीकु आहे न? हाँ मासी रानी खुश आहे। रानी शेर जे घर वई आहे चाचे रमजान सां। अबा उन ॾींहुं त राणी जी एॾी तबियत ख़राब थी वई शेर अस्पताल खणाए वियोसि शहर ॾे। वाह हुननि जा एॾा त हौसला खता थी विया जो घर जो दर ॼणी विसरी वयनि। ही थेलो बि विसरी वियो हिन में पैसा पिया अथनि उहो मां वरी खणी वियसि घर अॼु खणी आई आहियां वापसि। रानी खे चाचो रमजान ने शहर खणाए विया? छो बा तोखे ख़बर कान्हे छा सॼो ॾींहुं सॼी राति छोकिरी अस्पताल में हुई शहर ॾे। छो छा थियो आहे रानी खे? करो नेठ दिने के सट को ॾेई आयो असली मुंहिंजे दिल वटां ॻाल्हि कई अथव। वाह रे वाह जवान वाह वाह। बाबा हां थोरो तूं बि घुमण घटा न त ॾिने वारा गिटीअ में सट को ॾेई वेंदे। अदा बाबे के घर विहारण जो मूं वटि भलो नुस्ख़ो अथव। वारो कर यार ॿुधा छा कजे कहिड़ो नुस्ख़ो आहे? हिकिड़ो ई नुस्ख़ो आहे करायोसि साहिबा सां शादी
असल घर में ही वेठो हूंदो। ही मुझी शादी कराईंदा। अरे मूंखे बंदूक त हणी सघंदा पर साबा ना शादी कोन कराईंदा। शादी के छॾ शेर, राणी ऐं चाचो रमज़ान पंहिंजे घर आया हुआ। घर में आया हुआ? अलाए केर वीचारनि जा घर मां 2 लाख रुपया खणी वियो आहे। 2 लाख केर खणी वेंदो? खुदा खे ख़बर। चवनि पिया त शहर इलाज लाइ सिर्फ 10,000 खणी विया हुआसीं, बाक़ी पैसा लाइ केर खणी वियो? चाचो रमज़ान पियो चए त शेर ऐं साबा जे पुटनि खां सवाइ असांजे घर को ईंदो ई कोन्हे को। ये सब कम ने साबा जे पुट जा आहिनि, बाक़ी अधो शेर त चोरी कोन कंदो न। फिर छा तो समझी ये पैसा कीअं मोटराजन? अल्लाह ईमान ॾियनि त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी कसम खणी वेंदा पैसा वापस कोन कंदा। अदा शेर तव्हां फिक्र न कयो, जेकॾहिं पैसा साबा वटि हूंदा न त मां मोटराए ॾींदीसांव। माना त साबा सां वॾी रहाई रसाई अथई न। मूंखे रुगो इहा ख़बर आहे त साबा कहिड़ी बंदूक जी गोली सां मरंदी। सेबलो मां वञा थो, चाचे रमज़ान खां मिलां थो ऐं जांच कयां थो। जाबिर, ओ जाबिर, अरे जामड़ी ये तो चाकू का थिया उठाया त सत सुरियो पाण खे समझे छा तो? छा थो मां मुंजन बचन के सुबह खां वठी जाबिर ओता कते बधी वियारियो आ। ओ मुंजा पुट चोर है ने दाणे लाइने। हां अल्लाह माई असा के त का खबर कोने। जामुल मां चवाई थी इन जाबिर के चो त मुंजे इज्जत सा पुटन मो हथ काढे न त वञो ओता कते एड़ो पुछड़ो कंदी मासी खल का खिलंदस। मासी साबा ता वेहो कहने के जे था न्यापो कयूंस था। चाचो घर ईंदो त उन सां वेही ॻाल्हायूं था। तो जो माण्हुनि जे साम्हूं ओताक ते वञी उन सां ॻाल्हाइण ठीक न आहे। केड़ो नहीं न्यापो खड़ी वी तो अचे फराज तो मोकलास थी। ओ जेस्ते तुझे ये फराज है तेस्ते मुजा पुट उते पातरा खान चढ़ता। हां भी हो त मां तो चंगी कर दसा। मासी साबा छडे इन में चाची जो केड़ो रो मासी साबा छाते छिती। हां साई छो में छिती छा मुजे पुट के तुझे पी उते बथी विहारो आ। हां दिखेल पढ़ेल मुजा अपा चंटिए लथल सद को वञा तुझी जवानी था। अरे मां जेडी के तो चवी त ज्ञानी नाड़ पांजे पी के वञी कुछ न तो चवी जो सुबह खां वठी मुजे बचन के पे तो कुटे उते बारे पुटन के बाबा को छड़ाए तुने घर मोकले जन्म तोखे ये खबर आ त बाबा जी उन्हनि मोटरसाइकिल खपाए छडिया। सद को वञे पी खो तिर घट कोन पई मुजे बचन को थाने ले स्कूटर खसे विया ने डरता हल सॼे ॻोठ खे बेवकूफ़ कयो अथई। हले तो डर नहीं थी करते ठयो हाणे ठयो साबा एड़ी भी कोने का जेके तू घर को झली थो एड़ी मरी मेरी भी कोन आया जो तोखे ट्रप थो थे। हां हां कोन नहीं दस तुझे तरह ते रन साल जरूर आया पर थोड़ी खड़ी गैरत जरूर थी रखा। हल ये नाच जाए घर ये घूर भरी छले सभई कल खोले बुधी छड़ियो मता या दिमाग में हवा हुजेव त सोबत उन जे साथियुनि जे मरण खां पोइ इन ॻोठ में अमन थी वेंदो। हर किस्म जेस ताईं हो लालू शाहू ऐं जाबिर सिंध आहिनि तेस ताईं इन ॻोठ में अमन हर किस्म थींदो। आदि बाबा जेकॾहिं तव्हां असांखे इजाज़त ॾियो न त असां उन्हनि खे ॻोल्हे मारींदासीं। उन्हनि खे ॻोल्हण जी ज़रूरत न आहे मुराद, वो पाण ई फाड़ो भरे अची हित मरंदा। बाबा साईं उनजे अचण जो इंतज़ार छो कयूं? सुठो ईअं न आहे त असां उनजे ॻोठ में उन्हनि खे मारे अचूं। तू छा थो सम्झी राणा त सूमर खे माण खां पोइ ये शाहू ऐं लालू वारा पंहिंजो ताकुनि ते विछाऊं था। आदि बाबा लाल खान एतिरो बेवकूफ़ किथे आहे? बेवकूफ़ त मां भी कोन्हियां मुराद, जो पहिरियों लालू ऐं शाहू खे मारियां मरंदो त सभिनी खां पहिरीं इहो जाबिर ऐं हुन जो पुट जिन खे तव्हां ॿई मारे न आहियो सघिया। आदि बाबा तव्हां असांजे मथां भली ॾमरजो पर हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो तव्हांखे यकीन अची वेंदो त असां गद्दार न पर वफ़ादार आहियूं। वफ़ादार कॾहिं बि नाफ़रमानी न आहे कंदो मुराद। जंहिं हिकु दफ़ो नाफ़रमानी कई न वो कॾहिं बि वफ़ादार नथो थी सघे। बाबा साईं राणा ऐं मुराद खे हिकु मौक़ो ॿियो ॾियो, एतबार कयो हिननि ते। बाबा साईं असांजे मथां कुझु घटि ॾमर कयो। तव्हां भली असांजे मथां ॾमर कयो पर हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो तव्हांखे यकीन अची वेंदो त असां गद्दार न पर वफ़ादार आहियूं। बाबा साईं जंहिं ॾींहुं तव्हांजे हिसे जूं गोलियूं
असां पंहिंजे सीने में खादियूं न तॾहिं तव्हांखे असांजी वफ़ादारी जो अहसासु थींदो। राणा इन मौज़ूअ ते बहस हाणे बंदि कयो। जेको मां थो चवां उहो ॿुधो। हुकुम कयो हाजी बाबा। ॾिसो, पुलिस जो को बि आसरो न कजो। लाल खान वारा पलांद वठण जे लाइ कहिड़ी महिल बि ॻोठ ते हमलो करे सघनि था। बाबा साईं, जे हुननि असां ते हमलो कयो न, असां हुननि खे भरपूर जवाब ॾींदासीं। बाबा साईं भली हमलो कनि, असां मुक़ाबले जे लाइ तयार आहियूं। लाल खान भॼी वेंदो। लाल खान वारनि खे भॼाइणो नाहे राणा। जेको बि हमलो करे सिधियूं गोलियूं सीने में हणोसि। हुनजो लाश ॻोठ पहुचे। लाश। हाजी बाबा, जेसि ताईं मुंहिंजो ख्याल आहे त लाल खान ॻोठ ते हमलो न कंदो। हे लाल खान पाण हमलो न बि कयो त इहो जाबिर खान खां हमलो ज़रूर कराईंदो। वारे ओ क्वा कदी जाती बा छाती दिसी अरे बुध आनंद पजो लाड़ो तो कोन आयो ना। लाल खान ते कीं ईंदो? मां बाठाणी मारे विझांसि। हां साईं, तूं लाड़ो के बाठा हणंदी लाड़ो तो के छॾे ॾिनो, लाड़ो तो कानो डस वो असां कुंदर पुट काढी वेंदासीं। मीर ममदे, मां तो तमाम बेजार थी वई आहियां। तू लाल खान का हरू भरू छो थो ॾिजी? मां लाड़ो का हरू भरू ॾिजां। उमर से ॾिस ए ॾिस हाथी हाथी। हाणे हिते जन लाल खान वेठो आहे, उथो नवाब खान शहर मां उता खती आयो आहे। ओॾे वञ। यो मां सादड़ो शहर भी कुआरे मां बरातरी रात हलियो वियुसि। तू काॾे वेंदे? बुधड़ीअ घर वेंदुसि, पोइ उते लालू मूंखे ॻोल्हींदो वठे। तू मां साबाने वेंदे, उते सोनू जो सोरो पकड़े ऐं लाल खान जे हवाले कंदई। बस मां बुधड़ी ते कोन थो वञा। मीर ममदे, तू मूंखे अकेलो छॾे केॾांहुं बि न वञजांइ, न त वरी मुराद घर ईंदो। छो ईंदो मुराद? हां टिक टिकी ते चाढ़ींदो, टिक टिकी ते। तू हूंदे ई कोन त पोइ मुराद के घर अचण खां केरु झलींदो? बस सुमर वारी बंदूक खणी ते वेही थो रहां। ईंदो इहो मुराद न कनो था डस। न, बंदूक गोरी आहे, मां तोखे पिस्टल थी वठी ॾियां। घर में विझी रखजांइ। लाल खान या मुराद ॾिसी न त गोली हणजांइ। काकिया पिस्तौल अंदर पयो आ, वो ॾियां थी, तू ॾिज न। पिस्तौल ॾींदी पोइ मां छाला ॾींदमि। बाबा ही वही ॿुधनि था। सोबत फ़कीर खां पोइ चाचा नवाब खान तुंहिंजो ऐं मुंहिंजो शिकार कंदो। हाणे नवाब खान तुंहिंजे ऐं मुंहिंजे हथां मरंदो। हाणे इहा मार मारी गंज थी। हाणे फैसले जी बाटो। छाचा फैसला न कंदुसि फैसला। हाणे जहिड़ो कंदुसि जहिड़ो। जेकॾहिं तूं जहिड़ो नथो करे सघीं त वञ पती पाए वञी घर में ज़ैफ़ुनि सां गॾु वेही रहो। बाबा कुछ सोच, वो ये गालियों कर, बता के मोड़ ते पंहिंजे फैसले ते पछताणो पवई। सोचे छॾियो आहे। पछताव मूंखे तॾहिं थींदो जॾहिं नवाब खान खे तूं ऐं मां मारे लाथीं। इहा मर्ज़ी अथई न। ओए, नवाब खान छो मरे? वो हर माण्हू मरंदो जंहिंजे लाइ नवाब खान में तेरे जेतिरी बि हमदर्दी। बरास नवाब खान खे मारण खां पहिरियां तोखे पंहिंजे घर जा कुआ मारणा पवंदा। घर जा कुआ? ये शेर वारा हूंदा ॿियो वरी केरु? हा फरास, नवाब खान जे बदिले इहे असां सां विढ़नि था। हाणे शेर वारनि सां गॾु उन रहमान खे बि पूरो करणो आहे।
साहब जे सिर मथो सद कोन छोरा धक त कोन घणा लगा अथव न अम्मा धक तो थोड़ा लगा न पर ताहू एडियूं कयूंसी जो निड़ीअ में सूर बची वियो आहे। हाँ मूंखे त ॾिने वारनि कित कितायूं कढी पेट में सूर विझी छॾियो आहे। एॾो खिलियो आहे जो मुंहिंजा फिफड़ी सुजी विया आहिनि मां। हाणे ॿियूं वञी ॻाल्हियूं था अचूं पाण खॾ में। मूंखे रुॻो इहो ॿुधायो त पंहिंजी माउ जी थञ त कोन लॼाया हो न नी जाबू सां सची त कोन कयव न। हाँ मुछ खे वट ॾेई वेही रहो कुझु कोन ॿुधायोसींसि। रे अदा अम्मा के मुछू आहिनि किथे ॿारनि जा ॿार 100 दफ़ा चओ त भई अम्मा के मुछू न आहिनि। रे इहो त मां बि ॾिसां थो अम्मा खे मुछूं आहिनि ई कोन। हा त इहो थो चवांसि त मुंहिंजे मुछनि खे वट ॾेई माठ करे वेही रहे। इहो त मां बि ॾिसां थी त केॾियूं तुंहिंजूं मुछूं भलियूं आहिनि। मुछ खे वट ॾे मुछ खे वट ॾे मुछूं वटे वटे वञी 4 तीला त पचाया थे मुंहं ते। अम्मा छॾे न के इहो त ॿुधा इहो नानो मेहराब असांखे रोज़ दिलासो ॾेई थो वञे सुभाणे पैसा ॾींदोसाव फलाणे ॾींहुं पैसा ॾींदोसाव उनखे केॾी महिल मलणी जूं इहो ॿुधा। भले न ॾे पैसा इन जो मूं वटि इलाज आहे सुभाणे ताईं मां बि ॾिसांसि थी त कीअं थियूं पई खलल आहियां इन जी। सुगड़ा कहिड़ो हवाले आहे मीर मोहम्मद जो। मूंखे नथो लॻे त हुनजी सोच सम्झ का आम माण्हू जहिड़ी थी सघे थी। इहो पुरियो वञे थो हाल खां बेहाल थींदो। नवाब खान कोई छा सोचो थी मीर मोहम्मद जे लाइ? सोच जे तरह जॾहिं का बेहतरी जो उम्मीद हुजे त पोइ छा असीं मीर मोहम्मद खे ये बेराम हालतुनि जे हवाले छॾे ॾियूं? बस मीर मोहम्मद जो खौफ तॾहिं ख़त्म थींदो जॾहिं लाल खान जो लाश पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो। हाजी बाबा असांखे मीर मोहम्मद जो इहो इलाज करणु घुर्जे। लाल खान खे मारणु घुर्जे। तो लाल खान जे मौत खे छॾ मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए तो मुराद ऐं सोनू जो छा फ़ैसिलो कयो अथई? हाजी बाबा तव्हां इन जे बारे में सोचियो ई न। सोनू वापसि कान आई थी ऐं मुराद सां शादी कीअं कंदे? सोनू भली न अचे पर असां त सोनूअ खे घर आणे सघूं था न। न नवाब साहब न हाणे असां इहा ग़लती कॾहिं बि न कंदासीं। बस सुगड़ा तोखे हालात जी ख़बर ई न आहे। हरू भरू ये हवा में तीर न हलाए। नवाब खान मां तीर हवा में कोन थी हलायां। सोनू जॾहिं पंहिंजे घर में ख़ुशि आहे पंहिंजी मर्ज़ी सां वई आहे त असां छो हुनजी ज़िंदगीअ में दख़ल अंदाज़ी ॾियूं? मर्ज़ी कोन था हलायूं पर औलाद जी ज़िंदगी बचाइण हर माउ पीउ जो फर्ज़ आहे। मासूम औलाद ऐं जवान औलाद जूं ज़िम्मेवारियूं जुदा जुदा हूंदियूं नवाब साहब। जवान औलाद जेकॾहिं पंहिंजो फ़ैसिलो पाण करे त बहितर आहे। सुगड़ा जे इहा ॻाल्हि आहे त पोइ जाबिर ऐं फराद खे सोनूअ सां गॾु मूंखे ई मारणो पवंदो।